ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुक्ता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। बोल वृंदावन बिहारी लाल की, गजानंद महाराज की, सरस्वती मैया की, गौरी शंकर भगवान की, हनुमान जी महाराज की, साईनाथ महाराज की, जगदम्बे मैया की, सतगुरुदेव भगवान की, सीताराम लक्ष्मी नारायण भगवान की, जगद्गुरु श्री चंद्र भगवान की, बाबा राम, बाबा साधुराम, बाबा मूलदास साहिब, बाबा धनुराम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भद्राम साहिब की जय। आय लाल के झूले हुए झूलेलाल। नमः पार्वती पतये हर हर महादेव। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। ओम श्री साई दुखनाशाय नमः। ओम श्री साई दुखनाशाय नमः। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय श्री कृष्ण। ओम गोपीजन वल्लभ चरणं शरणं प्रपद्ये, सतनाम श्री हरवायुगुरु। जय श्री कृष्ण। सत्यभामा हरि गयो किए चरित्र बहु मोहे, जो नारद व्रत को कही भाग सुनाओ तो सियापत रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। बोल वृंदावन बिहारी लाल की, तुलसी मैया की, गौ माता की, एकादशी मैया की, गायत्री माता की, सीताराम नाम महाराज की जय। भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण चंद्र मुरली मुकंद आनंद कंद नंद नंद चंद माता सत्यभामा की अति कथा श्रवण कराए रहे हैं। श्री नारद जी महाराज श्री पृथु राजा के अक्ति वृतांत बुलाए।
विष्णु जलंधरपुर को चल्या, जाके मस्तक पूरन कल्ला। कथा श्रवण कई कहा जलंधर भयो माता पार्वती वट। माता पार्वती एकदम सचेत हुई ऐं जलंधर हाल जियो वापस देवताओं भगवान श्री विष्णु की स्तुति कई। भगवान नारायण लोक कल्याण अर्थ टिनी लोकन की रक्षा के लिए अद्भुत लीला करे दे। भगवान श्री महाविष्णु माता वृंदा की तरफ बढ़ा जलंधरपुर। वृंदाचलन यही मन भयो, चलता निकट नगर के गयो। वृंदा से छल करण दिला भगवान पैरव नगर के निकट पहुंचा। पुरी निकट उत्तम मन देखा, कपट कियो तपसी को देखा। जलंधरपुर में बाहर हिकिड़ो बगीचो पैरव भगवान उते वेठा विचार कयो त कीअं करण खपे योजना ठाहिनि ऐं सभिनी खां पहिरियों भगवान पंहिंजो स्वरूप बदिले छॾियो। भगवान शंख चक्र गदा पद्म हटाए करे हिकिड़े साधुअ जी तपस्वी जी भेष में भगवान उते पंहिंजो रूप बदिलियो। आश्रम हर कीनो तहां बैठो ध्यान लगाए। उते पंहिंजो स्थान ठाहे भगवान वेही रहिया ऐं ध्यान लगाइण लगा। कंहिंजो ध्यान लगाइण पाण परमात्मा आहे, सब लीला करे रहे पंहिंजो ही परमात्मा स्वरूप में भगवान कुछ देर लीन थिया। हरि ओम हरि ओम जय श्री कृष्ण। बहुत लोग तहपुरी के सेवा करही आए। हाणे कोई महात्मा वेठा आहिनि ध्यान में त श्रद्धा जगंदी आहे माण्हुनि जी। ऐं महात्मा कंहिंखो कुझु बि न घुरनि तो वधिक श्रद्धा जगंदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो कई बार जेको याचक ईंदो आहे कोई घुरण वारो सिधो साधो सरल स्वभाव वारो हूंदो आहे। जेको बि जोस वीचारो वठी वेंदो आहे, ग़रीब बुजुर्ग कोई बि हुजे त उनखे असां वधीक ॾियण जो प्रयास कंदा आहियूं। पंहिंजो पाण श्रद्धा थींदी आहे भाई हिनखे हिनजो रुपयो हिनजो फुल्को भाॼी ॾिजो हुनखे या फल पियो आहे त उहो ॾियोसि, बिस्कुट पिया आहिनि त हिकु पैकेट ॾेई छॾियोसि। छाजे करे वीचारो दीन आहे, कुझु घुरे ई कोन थो, निष्काम आहे। और उन्हें जगह पे कोई अच्छे तो भैया 10 रुपया तो देखो जरूरी है, मेरे को ऐसा करना है वैसा करना है। 20 रुपया तो लेकिन 5 रुपया जाने की इच्छा न थी। उन्हें सामान तो गुस्से में डाले तो 5 रुपया तो वठ न हर ना पहले तो 10 रुपया आया वठ। चलो जय श्री कृष्ण। हरे राम हरे कृष्ण हे हरे। भगवान विष्णु जरी कुछ भी कंहिंखो ध्यान नथा ॾियनि, कंहिंखे ॾिसनि कोन था पिया, कंहिंजी परवाह नथा कनि, पंहिंजी परम ध्यान में लीन त जेके बि उतो नगरवासी ॿुधण लॻा उनजी श्रद्धा जॾी मस्तक झुकाइण लॻा। वृंदा स्त्री निर्पकी ताही, रहन दिवस पति चिंता माही। बेतर महल में माता वृंदा वेठी ॾींहं रात उनखे पंहिंजे पति जी चिंता हुई, छो जो पति युद्ध करे रहिया। हरे राम। एक दिवस वृंदा के सोई, पति की चिंता मन में होई। ये बेटी ख्याल नहीं करे, पिछली निस सुपनाय को पायो, उठी चौंक तहसीस धनायो। हरे कृष्ण। पत की निरखी एहगत, भैंसा वाहन कीन। शीस बिना धड़ देखियो, श्याम वरन बलहीन। माता वृंदा सपने में छाती ॾिसी पई कि शुभ शकुन नथा थियनि। मुंहिंजो पति जलंधर युद्ध के मैदान में आनंद मंगल पूर्वक जेके शुभ लक्षण हूंदा आहिनि उहे नज़र नथा अचनि। अचानक ॾिसे थी पई त अमंगल अशुभ जेके नरकपुरी जा संकेत हूंदा आहिनि, भाई भैंसे ते चढ़ी करे वञे थो पियो, अधोगति थी थिए। अचानक अहिड़ा दृश्य उहा सपने में ॾिसण लॻा। अति कष्टी तह पति को तिरिया भानियो। अहिड़ी हालत पति जी ॾिसी करे वृंदा माता ॾाढी दुखी थी।
नखस कते वपनगन तिसी का जानियो। ॾिठई त ही कहिड़ो स्वरूप आहे, ही केॾो दुखदाई रूप छो थो नज़र अचे, छा थियो कीअं थियो, अहिड़े वीचार दुख में खोयल हुई। दर्शन दिस को जावत पति को बेखियो। वरी ॾिसे थी मुंहिंजो पति दक्षिण दिशा तो वञे, छो जो दक्षिण दिशा में नरकपुरी आहे। साम वरन के पुरख ताहि संग पेखियो। कारे कारे रंग जा जमदूत उनखे पकड़ी था वञनि, चओ हरि ओम हरि ओम हरि ओम, हरे कृष्ण हे हरे हरे नारायण हे विठ्ठल श्री कृष्ण हे गोविंद हे माधव हे दयाल हे गोपाल हे नंदलाल हे मधुसूदन हे मनमोहन हे हरिसूदन, जय श्री कृष्ण। इन तरह सां जेके भगवान जा मिठा मधुर नाला नित्य उच्चारण कंदा रहंदा आहिनि, कोई बि प्रभु जो नाम, कोई बि उनजे साम्हूं कॾहिं बि जमदूत न ईंदा आहिनि साथ संगत जी। इन करे सत्संग जा अनंत लाभ आहिनि। ऐं स्वामी राम सुखदास महाराज जन ॾाढी हिकिड़ी अद्भुत ॻाल्हि चवंदा आहिनि कि अगरि संसार में इंसान खे पतो पइजी वञे त भगवान जे नाम जो भक्तीअ जो कहिड़ो लाभ थींदो आहे मथे, छो जो हिते जेके लाभ थींदा आहिनि उहे असां सम्झी न सघंदा। पहिरीं ॻाल्हि, कल्ह असांजे मित्र ॿुधायो, हिकिड़े असांजे मित्र ॿुधायो जय त उन्हनि जे घर में भाई माता सुम्ही पई, अम्मा जंहिं पलंग ते हुआ उथी, जंहिं बगल में पियो आराम सां न माता उथी ऐं मथो ठका पंखो अची हेठि किरियो, तकियो फाटी पियो, कपा उॾामी वई। ऐं हिकु क्षण अगरि देरि थिया त मतिलबु ॾाढो दुखदाई कुझु बि हाल थी पियो सघे। त हाणे कहिड़ी घटना छा थियण वारी आहे भॻवानु जताईंदा न आहिनि, ॿुधाईंदा न आहिनि। काथो भगवान कीअं तव्हांजी रक्षा करे वरिती, कंहिंखे चोट लॻी वई, हड्डी टुटी पई त उहो माण्हू सोचींदो आहे त मूंसां त बुरो थियो। अरे कहिड़ी ख़बर तुंहिंजे हुते जान वञण वारी हुजे, प्राण निकिरण वारा हुजनि, भगवान तुंहिंजी रक्षा कई हुजे। इहा ई त ॻाल्हि आहे कि भगवान कुझु ॿुधाईंदा ई न, पंहिंजी दया लिकाईंदा आहिनि। ऐं परलोक जी त पोइ अद्भुत ॻाल्हियूं, अनोखी ॻाल्हियूं अगरि तव्हां वेद शास्त्र कथाऊं पढ़ंदव तो पतो पवंदो त केॾो लाभ आहे। त स्वामी राम सुखदास महाराज चवनि था, उहो अगरि हिते पतो पइजी माण्हूअ खे त 2 मिंट बि सत्संग में जेके विहनि था उनजो लाभ केतिरो आहे। 1 मिंट बि अगरि प्रभु जो नाम उच्चारण कयूं था उनजो फ़ाइदो केतिरो आहे। त वॾे खां वॾा नास्तिक, वॾे खां वॾा पापी, वॾे खां वॾा कसाई बि वॾा वॾा भक्त थी। भगवान जो व्यवहार ही रुकी पे, नरक बंद थी वञे, हाँ सत्युग न थी वञे, पोइ 4 युग थी वञे। तंहिंजे करे भगवान हिते असांखे ॾेखारींदा बि न आहिनि भई हिन में ही फ़ाइदा रखिया आहिनि, लेकिन भगवान वेद शास्त्रनि में संत महात्मा सतगुरनि जी ॻाल्हियूं रखियूं, फ़ाइदा आहिनि, यानी उन ते विश्वास श्रद्धा रखो त पोइ लाभ तव्हांखे ॾाढो मिलंदो। लाभ तो मिलंदो ही मिलंदो, न भी रखंदो श्रद्धा तॾहिं भी लाभ मिलंदो, लेकिन अगर श्रद्धा रखंदो तो वधिक नाम जी कमाई कंदासीं, वधिक भक्ति कंदासीं। चओ हरे कृष्ण। पुरी जलंधर पेखी डोबन लागिया। वरी ॾिसे थी माता वृंदा जलंधर पुरी पाणी में बुॾी रही आहे। या विधि निरख विरिंदा तत छिन जागिया। अहिड़ी विधि ॾिसी करे तुरंत माता वृंदा हड़बड़ाए करे निंड में जागी वई। कही सखिन को बात स्वप्न में पाइयो। पंहिंजी सखी सहेलियुनि खे ॿुधाए थी मां हीअं सपनो ॾिठो आहे। सकल वृतंत सुपन को माखे सुना। पूरी ॻाल्हि पंहिंजी सखियुनि खे चई करे माता वृंदा ॿुधाई। वृंदा देखो भान तब क्षेत्र निहारो ताहे। दुई कर मारे शीस पर भई चिंत मन माहे। पुन धाय निकसी धाम ते निरख्यो प्रजा का रूप। नगरी सकल वैरान ते
मन माहे निकसते तब धाम ते अपसगुन आगे होए। सब लीला दुखदाई दृश्य उन्हें डिठा। प्रजा राज विहीन थी भैया, राजा जो अतो पतो कोने पति जी दुर्गति थी रहिया, ॾाढो दुखी थी। आखिर सखी सहेलियुनि खे वठी करे महल जे थोरो ॿाहिरि निकिती कि ॾिसां थोरो घुमी अचां छा हाल चाल। जय श्री कृष्ण। आगे जावत ही मिलियो पुरख एक तिह कोए, रुदन करत माथा धुनत शीस नगन तिह होए। अॻिते वञी ॾिसे थी पई त हिकिड़ो पुरुष वीचारो ॾाढो रोई रहियो आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजो सर थो पीटे, मथो थो पीटे, चिल्लाए चिल्लाए करे विलाप करे रहियो आहे। निरखितिया अपसुगन सकिन कौं कह दियो। ये सब अपशुगन ॾिसी करे माता वृंदा पंहिंजी सखियुनि खे थी चए, क्या जानो पति मेरा ऋण में हत भयो। ईअं त नाहे मुंहिंजो पति युद्ध में गुज़ारे। लिखिया भाल जो विधना मिट्या न जावे। हरे राम। चैती पई जेके भाग लिखियल आहिनि विधाता, जेके रेखाऊं लिखियल आहिनि उहे मस्तक जी रेखाऊं मिटाई नथी सघजनि। चओ जय श्री कृष्ण। राधे कृष्ण। असांजे साथ संगत में ऐं ॾाढो सुंदर प्रश्न कयो श्री कृष्णदास खे त अगरि सभु जेको लिखियल आहे उहो मिटिजी न सघंदो। ॿुधो था न भई करम गति टारे नाही टरे। अगरि सभु पहिरियों कोई सेटल थियल आहे, विधि विधान लिखियल आहे, पोइ छाजे करे असां भॻवान वटि अची करे बार बार चोली फैलाए घुरंदा आहियूं, बार बार छाजे करे याचना कंदा आहियूं, बार बार छाजे करे असां प्रार्थना कंदा आहियूं। वो तो सब छॾे छॾियो कमु आहे की न भाई, आहे न। हाणे तव्हांखे हिन जो जवाबु कहिड़ो थो नज़र अचे ॿुधाए। एॾनि सालनि खां सत्संग था ॿुधो, कुझु वीचार बि त कंदा हूंदा। इन तरह जा कई प्रश्नोत्तर तव्हां श्रवण कयो, तव्हांखे हिन जो जवाबु छा थो नज़र अचे ॿुधाए, वीचार कयो। चओ जय श्री कृष्ण। तो मां कई बार तव्हांखे ॿुधायो आहे, हिकिड़ो हूंदो आहे भाग्य, ॿियो हूंदो आहे उद्यम, पुरुषार्थ, महिनत। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे, हर इंसान पापीअ खां पापी बि भॻवान खे पाइण जो अधिकार आहे। न त मांस विकिणण वारा सदन कसाई भॻवान खे कीअं पाइनि। कोई भी जात पात वारो हुजे, स्त्री हुजे, पुरुष हुजे, ॿार हुजे, ॿुढो हुजे, हर इंसान जेको माण्हूअ जे चोले में आहे वो हिक ही जन्म में परमात्मा खे पाए थो सघे, भगवान श्री कृष्ण खे पाए थो सघे। ठीकु आहे, इहे ॻाल्हियूं रेखाउनि में लिखियल न हूंदियूं, इहे लेख भगवान न लिखंदा आहिनि। अचानक भक्ति वधी वई, भगवान मिली वञनि, कोई ठिकानो न आहे। नंढी सी कथा मां तव्हांखे संक्षेप में थो ॿुधायां कि पुरानी कथा तव्हां ॿुधी हूंदी। हिकु लिम जे वण जे हेठों ॿ भक्त तपस्या करे रहिया, नारद जी महाराज गुज़रिया। ॿिन्ही जो भाव कहिड़ो आहे, उन्हनि ॿिन्ही भक्तनि चयो त भॻवान खां पुछिजो भॻवान कॾहिं दर्शन ॾींदा। नारद जी चयो ठीकु आहे। ॿिए ॾींहुं नारद जी महाराज भॻवान वटि विया त प्रभुअ खे प्रणाम कयूं, नारायण नारायण। प्रभु लिम जे वण जे हेठों ॿ भक्त तव्हांजो भॼन करे रहिया आहिनि, उन्हनि खे कॾहिं दर्शन ॾींदव। उन्हनि संदेश मोकिलियो आहे। चओ हरे कृष्ण। पुराने ज़माने में नारद जी महाराज जो ईअं दर्शन थी वेंदो, जेके भक्ति कंदा, कॾहिं सत हूंदो, धर्म हूंदो, ईमान हूंदो, बुराई न हूंदियूं एतिरियूं। त भॻवान चयो, जंहिं गतिअ सां ॾिठो भॻवान कीअं भॼन करे रहिया, त भॻवान चयो त हा हिननि खे दर्शन थींदो, लेकिन कॾहिं थींदो। चयूं लिम जे वण में जेतिरा पत्ता लॻल आहिनि उहे सभु ओतिरा साल जॾहिं गुज़री वेंदा, जेतिरा पत्ता आहिनि पोइ इन्हनि खे दर्शन थिए। प्रभु एॾी देर चयो छा कयूं, हुनजो भॼन कीअं हली रहियो। नारद जी महाराज आया, ॿिए ॾींहुं पहुता, ॾाढो ख़ुशि थिया। वही भाई संदेश हा वठी आयो। ॿुधायो महामुनि छा संदेश वठी आया। त
तो नारद जी महाराज ॿुधायो त हिन लिम जे वण में जेतिरा पत्ता लॻल आहिनि ओतिरा साल पोइ तव्हांखे दर्शन थींदो। हाणे जो मूं खणी मथे ॾिठो त नीम जो वृक्ष जेको आहे लिम जो वण, उन में हज़ारे पत्ता, वॾो वॾो विशाल वृक्ष, हज़ारे कई हज़ारे बल्कि लखे भी थी वेंदा, एॾा पत्ता लॻल आहिनि। इन जो मतिलबु हज़ारनि सालनि खां पोइ भॻवान दर्शन ॾींदा। हिकिड़े वक़्तु वीचार कयो, यानी हे जन्म त मरी वियो, वरी ॿियो जन्म वठी मरी वञो, अहिड़ा कई जन्म वठी मरंदुमि, पोइ भॻवान खे दया ईंदी, भॻवान दर्शन ॾींदो। नारद जी महाराज जी भॻवान खे चइजो त उते आराम सां वेठा हुजनि वैकुंठ में, दर्शन ॾियण जी ज़रूरत कोन्हे। तुम्बो जेको हुयो उन में पाणी भरींदा, पोइ खणी ज़मीन ते ठका थी नाहे करिणो दर्शन भॻवान जो, मरी वेंदासीं। चवनि था हिकु जन्म में भॻवान मिलंदो आहे, हज़ारनि सालनि खां पोइ न खपे दर्शन, न खपे, माना कजो भॻवान खे इहा बि तकलीफ़ न कर, ओॾी महिल ई हली चओ जय श्री कृष्ण। ॿियो भक्त जेको वेठो नारद जी ॾिसण लॻा, हिकिड़े खे संदेश ॾिनो आहे त तुम्बा भॻाए उन वीचारे कटोरा भॻा थी पंहिंजा, मूं ते बि नाराज़ थो थिए, ॿिए खे वरी ॿुधायां कि न ॿुधायां। चई हाणे कोई वञी नाराज़ थिए, संदेश त ॾियणो आहे मूंखे, भॻवान जो संदेश। नारद जी महाराज आया, अरे महामुनि अची वियो, नारायण नारायण। नारद जी प्रभु छा चयो आहे? चई बस तू भजन कर, न भगवान छा चयो आहे? चई ॿुधाए भाई, हा ॿुधायो न, तूं नाराज़ त न थींदे? चई बंदे था कयो, तव्हां ते मां नाराज़ थींदा, तव्हां त कर्म करे रहिया। चई भाई भगवान जेको चयो आहे उहो ईअं चयो आहे त जेके पत्ता लॻल आहिनि ओतिरा साल जॾहिं गुज़री वेंदा तॾहिं तोखे भगवान नारायण जो दर्शन थींदो। त हुन पूरी लाइन ॿुधी, लेकिन हुन हिकु शब्द ते वजूद रखियो त भगवान दर्शन ॾींदो। ठीकु आहे न, समय त गुज़री रहियो, यानी मां जहिड़ो बि आहियां भगवान खे पसंदि आहियां, यानी भगवान मूंखे स्वीकार करे वरितो, यानी मुंहिंजे भविष्य में मूंखे प्रभु जो परमात्मा जो दीदार थियो आहे। भगवान श्यामल सुंदर सांवरा जंहिंजो एॾो मां वृतांत ॿुधो आहे कथाउनि कीर्तन में, उहे मूंखे साक्षात दर्शन ॾींदा। पोइ 100 साल 1000 साल हिकु ॾींहुं थींदो न दर्शन, नचण सभु भुलिजी वियो, एॾो नचण लॻो, अखियुनि मां आंसू वहण लॻसि, जार रहण लॻो, केॾीमहिल किरी पियो पए, केॾीमहिल उथे पियो, केॾीमहिल जोर जोर सां खिले पियो वेठो, नचे पियो, गाए पियो। त नारद जी मूंखे प्रभु दर्शन ॾींदा, धन भाग मुंहिंजा, नारद जी मूंखे भगवान कृपा कंदा, मूंखे दर्शन ॾींदा, मूंखे अपनायो तो। भगवान दीन दयालु, ॾाढा कृपालु आहिनि, करुणा सागर आहिनि। मां चरणनि में बार बार प्रणाम थो कयां, मांजी दंडवत कजो, मांजी करोड़ बार प्रणाम। प्रभु तव्हांखे हर स्थान को प्रणाम, हर समय प्रणाम, तव्हांजे अंग अंग में प्रणाम, तव्हांजे हिते नख ते मां बलहार वञा। प्रभु मुंहिंजे हृदय में वसो, चित्त में वसो, मन में वसो। प्रभु मां तव्हां बिना रही नथो सघां, मूंखे प्रेम जो, भक्ति जो ईअं जो रोअण लॻो, उते ई तत क्षण भगवान साक्षात प्रकट थिया। ओॾी महिल प्रकट थिया। भक्त त वीचार भगवान जे चरणनि में भक्त लीन थी। उहा ई दशा रही जेकी राजा पृथ्वी जी रही, आनंद में खोइजी वियो। काफ़ी देर खां पोइ होश संभाले स्तुति की, भगवान उनखे खणी छातीअ सां लॻाए छॾियो, शरीर सहित माण्हू अकड़े वठी हलियसि वैकुंठ भगवान। नारद जी महाराज चयो बीहो बीहो भगवान बीहो। हाणे हिन जो सवाल त पूरो कयो, मुंहिंजो सवाल पूरो कयो। भगवान मुस्कुराए चवण लॻा छा थियो नारद जी? नारद जी चवनि था इहो ॿुधायो तव्हां कूड़ ॻाल्हाइण कॾहिं खां शुरू कयो? तव्हांजा भक्त बि कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि, छल कपट दैतनि सां कंदा आहियो, जलंधर सां सम्झ में ईंदो आहे ही भक्तनि सां बि छल। उहो वीचारो बर्तन तोड़े भॼी वियो, कल्ह उनखे बि ॿुधायांव तो हिकिड़ी न पियो बीह सघे छा वीचारो? चओ जय श्री कृष्ण। कूड़ छो ॻाल्हायो? तव्हां मूंसां चयो जेतिरा पता आहिनि हिकु पतो न कयो आहे, हिकु साल त छॾियो, हिकु ॾींहुं बि पूरो न गुज़रियो आहे, चैन न पियो तव्हांखे वैकुंठ में आराम न आयो छा?
छाजे करे तो हलिया के दर्शन दे मूंखे वही सोचे ये तो मुझे बारे गलत सोची था मां तो चवां था हज़ार साल खां ता एक दिन में पहुंची था इनमें छा राजा प्रभु भगवान चयो नारद जी मां छा कया जाते प्रेम भाव भक्ति इंदिया उते मां विकाम जी वेंदो आहियां ताके मुझे पहिरियों नियम भुलजी वा केड़ो नियम प्रभु तमाम भाव ग्राही आहियां भक्ताधीन आहियां कल जेडी मल ता सवाल पुछ ओडी मल जी हे भजन करे रहा उहा जेकी इनकी स्पीड हुई गति हुई उन गति से मां ॾिठो त के वाकई ओतरा साल लगी वेंदा जेतरा पत्ता लॻे तरी तो कलवार भक्त भजियो छो जो उनके वो भाव न हो लेकिन इन जो भाव अञा वधी विया ॻाल्हि ॿुधी करे ऐं वो चरण सीमा में पहुची वियो जेको ॿियो भक्त हलियो उनके जेतिरा 1000 साल लॻनि हा वो 1000 साल पोइ पहुचिया न उन भाव जी दशा में हिन महिल ई पहुची मां छा कयां पोइ मां बि न रही सघंदो आहियां मुंहिंजे अंदरि आग लॻी वेंदी आहे हे जीअं तड़पे तो उन को 1000 गुना नारद जी मां पंहिंजे भक्त जी मिलण लाइ तड़पण लॻंदो आहियां नंढी सी बछड़ी डुकी करे काथे गांइ खे ॻोल्हे पहुचंदी उहा गौ माता डुकंदी ईंदी आहे पंहिंजी बछड़ी वटि पहुची वेंदी आहे तहिड़ी तरह सां मां ॻोल्हे ॻोल्हे पंहिंजे भक्त वटि पहुची वेंदो आहियां उनखे छातीअ सां लॻाए छॾींदो आहियां हिन महिल हिन जेकी भाव में प्रेम सां मुंहिंजी यादि कई आहे बसि उते सॼो समय वही उते समय जो कोई बंधन न रहे त कर्मनि में छा लिखियल आहे छा न लिखियल आहे कर्मनि में इहे ॻाल्हियूं लिखियल हूंदियूं हानि लाभ जीवन मरण जस अपजस भगवान जी भक्ति भगवान जो पाइण भगवान जो सत्संग भगवान जो प्रेम इहे असांजे कर्मनि में न लिखियल आहिनि इहे तव्हांजे पुरुषार्थ में लिखियल आहिनि उद्यम में लिखियल आहिनि न त पोइ वेद शास्त्र गुरु ग्रंथ साहिब छो चओ भक्ति कयो राम सुमर रेमन राम सेव कर प्रीत भई परापत मानक देवरिया सब तो गलत थी वञे न इन जो मतलब कि चवनि था हिन जगह ते बिन भागा सत्संग न लभे हाँ त हिन जो अर्थ छा आहे इन जो अर्थ इहो न आहे कि तव्हां वेठा हुजो घर में भाव हूंदो त पोइ सत्संग मिलंदो तव्हां हाँ इन जो अर्थ इहो न आहे इन जो अर्थ इहो आहे कि जेके सत्संग ते आया उहे सौभाग्यशाली उहे अनंत भागत वारा उहे वॾा महान उहे ही भगवान जा प्यारा है ये भाग है कि सत्संग पकड़ पकाए रसल मिठो फल चो जय श्री कृष्ण लेकिन बड़ी ॿी ॻाल्हि इहा बि आहे कि अगर भगवान जी प्रेम सां भाव सां कोई भक्ति कंदो आहे त जेके शयूं लिखियल न आहिनि भगवान उहे बि ॾेई छॾींदा आहिनि जंहिंखे जीवन न लिखियल आहे भगवान उनखे बि जीवन ॾेई छॾींदा आहिनि मालिक आहिनि न प्रभु भावे बिन सास राखे प्रभु भावे ताहर गुण भाखे हमारी किस्मत में मरण लिखियल आहे कि 4 कलाक को फलाणे माण्हू जी मृत्यु थी वेंदी लेकिन अगर वो भगवान वटि आयो प्रेम सां भक्ति की स्तुति की पतो न आहे भगवान उनखे बिना सांस जे नओं जीवन ॾेई छॾियो 12 साल की उम्र हुई मार्कंडे महात्मा जी अॼु तक वेठा आहिनि लखनि करोड़नि सालनि खां अञा ताईं आहिनि अॻिते बि हूंदो पोइ ॿुधायो त भगवान जे हथ में थोरी न इहे बंधन असां इंसान जे मथां न हानि लाभ जीवन भगवान थोरी न बंधननि में ॿधल आहे कि भगवान की प्रार्थना छो क्यों झोली छो फैलाए अरे वाह तव्हां भगवान खे सुञातो न आहे तॾहिं अहिड़ा वीचार था भगवान भक्त जे चवण ते गौतम ऋषि जे चवण ते त्रेता युग भगवान पहिरियों करे छॾियो द्वापर युग पोइ करे छॾियो हाँ एॾा साल मुंहिंजी स्त्री पत्थर जी ठहियल हूंदी प्रभु त मां चवां तो भगवान खे गौतम ऋषि चवनि था त भगवान छा कंदा द्वापर यानी ॿियों युग त्रेता यानी टियों युग त्रेता युग पहिरियों करे छॾींदा भगवान ऐं भक्त जे करे भगवान कानून ई बदिले छॾियो पहिरियों भगवान राम आया पोइ श्री कृष्ण त कॾहिं बि हिकु क्षण बि पूजा जो भक्ति जो प्रार्थना जो सत्संग जो अजायो न वेंदो आहे साथ संगत जी चओ हरे राम देव मुनीश्वर सगले को भोगावही देव मुनीश्वर सभिनि खे भोगाए रहिया
फल विधाता। वह वन त्याग्यो और एक वन मों गई। वही माता वृंदा वन त्यागी एक वन में आई। सिंह वदन द्वेरा कशत निर्खत भई। चारिठी शेर जो शरीर व राक्षस अचानक कोई नजर आया। तिह संग सखिया निरख अधिक डर पाइया। तिनके गढ़ सक्षम ऋषि वे भी भिजी में डालो भयभीत था। चहूं और ते सबही भाग सिधाई। चारों तरफ वे दुख पाए भजन। वृंदा के पाछे परे वह राक्षस जो दो। माता वृंदा ने पोयम वे बई राक्षस पहजिया। अति व्याकुल मूर्छा भई भाग चली तिरसो। दुख पाए पाए गिरी पई मूर्छित थी वई व्याकुल थी वई। आतुर होए तब रोए पुकार्यो जावत मग मह मुनि निहार्यो। दुखदे वरी उठी करे व्याकुल थी पुकार करे लिया तो कोई रक्षा कयो कोई बचायो। अचानक उन वण ते पहुंची जन वण जे हेठों साधु बैठा एकड़ा महात्मा बैठा। अलाए केरा महात्मा केरा भाई। हाँ चलो जय श्री कृष्ण। जाय मुनि के उर लपटाने कछु देह की सुरत न जाने। भयभीत थी करे तुरंत भगवान विष्णु की पकड़ी वरती तो बचाओ बचाओ रक्षा कयो पर राक्षस मुझे पोयो पहजी है। कयो मुनि कौ रखिया की जय इन दुष्टन ते मोह छुड़ी जय। हे प्रभु मुझी रक्षा कयो महात्मा और इन दुष्टन को मुखे बचायो। भगवान चवंता एक बार भी कोई मुझे शर्त कंदो आ तो मां उनजी रक्षा कंदो आहियां। हिन त मूंखे महात्मा चयो आहे ऐं आहियां त मां परमात्मा। मां हिनखे कीअं न निर्भय कंदुमि। चओ जय श्री कृष्ण। भगवत तिन की और निहार्यो तत सिन राक्षस भाग सिधार्यो। भगवान तत छो उनखे निहारियो वे राक्षस वही भजिया। देख वृंदा अति हर खाई सत पर जीत मुनि पह आई। तुरंत साह में साह आयो माता वृंदा अभय थी ऐं ॾाढो प्रसन्न थी कि राक्षस हली आहे। ही उही आहे ये राक्षस ये कंहिंजा आहे भगवान ई त मोकिलिया। ये माता पिता अचानक नंढे पंहिंजे ॿार खे भिजाईंदा आहिनि। ॿार भिजी वेंदो आहे त वरी हुनजी गोद में खणी अरे कुझु न आहे भउ न कर। अहिड़ी तरह सां भगवान की लीला कोई समझे। जय श्री कृष्ण। वृंदा को मुनि धीरज दयो भय संताप सकल मिट गयो। निरख रूप मुनि बहु हर खायो वृंदाता को वचन सुनायो। हे प्रभु देव महामुन राई मैं अनाथ पर करी सहाय। मेरी विनय श्रवण सुन लीजय परम अनुग्रहों पर कीजय। हरे राम। माता जॾहिं निर्भय थी तॾहिं ॾिठी महात्मा के दर्शन की पहिरियों प्रणाम की तो दया कयो। भगवान चयो घबराए न कुछ भी चिंता न कर। वो ॿई भॼिया राक्षस। तॾहिं चए थी तव्हां पंहिंजो परिचय ॾियो तव्हां केरु आहियो ऐं मां शुक्र थी अदा कयां तव्हां मुंहिंजी अहिड़नि राक्षसनि खां रक्षा कई आहे मुंहिंजो जीवन बचायो आहे मूं ते अनुग्रह कयो आहे। भरता मेरा असुरन पर नाम जलंधर होए गयो करण संग्राम को संग रुद्र के सोए। उनकी विदिश सकली मोह सुनावहो जी कह जीव कह ऋण मैं हत भया बतावहो। जब ते वृंदा ऐसा वचन सुनाइयो तब ही गगन तपसी ध्यान लगाइयो। जॾहिं माता वृंदा भरोसो करण लगी उन्हें साधुअ ते संत ते तॾहिं चवण लगी त हाणे मूंखे हिकिड़ी ॿी तव्हां खां इच्छा पुछणी आहे। भगवान चयो हा कुझु बि पुछो। त हे महात्मा हे संतो साधु जी
हिकड़ी ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे मन में ॾाढो कौतूहल हली रहियो आहे। मुंहिंजा पति जलंधर महान युद्ध में लॻल आहिनि। मूंखे पतो न आहे मुंहिंजे पतीअ जो हाल चाल छा आहे, उनजो जीवन कीअं आहे, उनजी रक्षा थी आहे कि न, उनजो भविष्य छा आहे, हिन महिल उहे कहिड़ी अवस्था में। कृपा कयो मूंखे उनजो हाल चाल ॿुधायो। दुई कपे उतरे गगन ते सनमुख ठाणे आ। भगवान जे बस एतिरी सी ॻाल्हि, भगवान आकाश में निहारियो बस। ये निहारियो अचानक ॿ कपी यानी ॿ बानर बंदर हेठि लथा धरतीअ ते। सैन दई मुन ताए खां उन हो गए पलाए। बहुर गगन ते शीस जलंधर आयो। पुन जंगाद भुजा ताहि निरखाइयो। हरे कृष्ण। सकल जलंधर काहब आया देख के। वृंदावत कुमलानी याविद पेख के। निरखी पद की एहते कर वियोग दुख रोवे। हाथ शीस कौ मारही वचन कहत दिर सोए। तुम बिन पति मैं कैसे जीवों। नाय तगोल हलाहल पीवों। तुम बिन दीन छीन अब होई। हंस कर बात न पूछत कोई। जीव बिना जिम देह विचारी। तैसे पुरख बिना पत नारी। रोवत पद की करत कहानी। गिरिधरन पर अत मूर्छानी। पुन मुन जल मुकुदार उठाई। विदना की गत लखी न जाई। उठी पिया का राज संभारे। कहत बात दुख रोए पुकारे। हमरे सिर पत तुम क्या कीनी। दुख की पोट बांध सिर दीनी। पुन मुनि को कर विनती तिरिया। नाथ जीवावो हमरा पिया। हरे कृष्ण। भगवान की पूरी लीला है। ये लीलाधारी पुरुषोत्तम जी भगवान मथे निहारियो। वरी अचानक राजा जलंधर जो सिर अची हेठि किरियो। वरी उनजो धड़ किरियो, बाहूं किरियो, उनजो शरीर अंग भंग थियल यानी वो मृत थी वियो आहे। हेठि अची किरी पियो साम्हूं। अखियुनि सां जो वृंदा ॾिठो त ॾाढो शोकग्रस्त थी वई। पतिव्रता स्त्री हुई, ॾिसी करे सही न सघी। तुरंत महाव्याकुल थी रुदन करण लगी त हा पति, हे मुंहिंजा स्वामी, हे छा थियो, हे स्वामी, हे छा थियो, हे छा थियो। किरी पई, जार जार रोअण लगी कि मां तव्हांजे बिना कीअं जीअंदमि। मां त प्राण ई न खणी सघंदमि। तव्हांजे बिना मां जहर पी करे मरी वञा। छा भला प्राण जे बिना कोई काया हली सघंदी आहे। ओहो मां न जी सघंदमि। ईअं रुदन करे मूर्छित थी वई। भगवान उनखे कृपा करे उथारियो। उथी वरी रुदन करण लगी त हे स्वामी, तव्हां मूंखे अनाथ छॾेव, मुंहिंजी संभाल केरु कंदो। ऐं पतीअ जे बिना स्त्री जो कहिड़ो जीवन आहे। ओहो हे छा थियो, मां तव्हांजे बिना जी नथी सघां। हे जीवन त महान भयंकर नरक खां बि दुखदाई आहे। मां कुझु नथी करे सघां। दया कयो हे स्वामी, उथो पंहिंजो राज संभालो। तव्हांजे बिना राज केरु संभालींदो। प्रजा राजहीन थी वेंदी। विरलाप करे रोअण लगी। भगवान जॾहिं धीरज ॾिनो तॾहिं माता वृंदा चए थी त तव्हां शक्तिशाली। दया कयो हे स्वामी, हे महात्मा, मुंहिंजे पतीअ खे जीवित कयो। हिनखे जीवन दान ॾियो। मुंहिंजो पति मरी वियो आहे। चओ जय श्री कृष्ण। वृंदा को मुनि वचन सुनावे। गए प्राण किस को नहीं आवे। ऐसी शकत न किस पर होई। मृतक को जीवावे कोई। भगवान चवता हे वृंदा, एक बार प्राण काया में निकरी वेंदा आहिनि त शरीर निर्जीव थी वेंदो आहे। पोइ वरी उहो चेतन न थींदो आहे। वरी उन में जान न ईंदी आहे। इहो विधि जो विधान आहे। उनखे कोई बि जीआरे नथो सघे। इहा डोरी करतार जे हथ में आहे। चओ जय श्री कृष्ण।
मुन मुन तेरा को वचन उचार्यो, रुद्र हाथ तेरा पति मार्यो। भगवान चवता है वृंदा खबर थी तुझे पति की कह मारियो न स्वामी, साक्षात आशुतोष भगवान शिव रुद्र तुझे पति के मारियो। अब मैं इस जीवा हूँ, मान वचन तू मोहे। वृंदा ने काफी बेनती कही तरी भगवान चवता ठीक आ, तू सावधान थी, हाणे मां तुझे पति के वरी सां जीवन तो ॾियो, वरी सां उनखे जीवित करे ॾियो। लोचन में जो आपने भरता जीव तो में। हे वृंदा तू पंहिंजा नेत्र बंद कर, नेत्र बंद कर, तुझो भरता तुझो स्वामी पुनर्जीवित थी वेंदो, वरी जिंदो थी वेंदो। भगवंत की गत लखी न जावे, करे सोए जो मन को भावे। भगवान जी गति लखी न थी वञे, जेको प्रभु के वणे थो सो करे थो। प्रथमे माया एह रचाई, रागस देख तिर्या भरमाई। पुन ऐसा खेल बनायो, बहुर जलंधर हत होए आयो। बीच कब दिखाए दुई दीने, प्रभु की माया को चीने। भगवान कहिड़ी अद्भुत लीला कई, पहिरों तो अपशुभन कराया, वे ॾेखारिया, वरी भगवान पर राक्षस मोकिलिया, वृंदा ॾिठी वई माता, वरी भगवान उन्हनि खे बजायो त वरी माता वृंदा जे चवण ते ॿ कपी ॿिनि बांदरनि जो उनखे दर्शन कराए आया, वरी उन पति जलंधर जो मृत शरीर आयो। हाणे वरी भगवान चवनि था मां उनखे जीवित कंदुमि। वृंदा नीचे नैन जब माया कीनी सोए, मुनि वपु अंतर ध्यान करे, रूप जलंधर होए। हाणे भगवान नेत्र बंद कराया, माता वृंदा जी नेत्र बंद कया, थोड़ी सी देर ध्यान कयो ऐं भगवान कहिड़ी लीला कई, भगवान पाण गायब थिया, पाण गायब थिया ऐं उते जलंधर जो रूप ही भगवान धारण कयो। पहिरियों भगवान चतुर्भुज स्वरूप लिकायो, साधु रूप प्रकट कयो, हाणे साधु रूप लिकायो, जलंधर रूप खुद ही भगवान धारण कयो, ऐं माया सां जेको उनजो शरीर रखियो भगवान उहो गायब थियो। एतिरी सी देर में नेत्र अञा बंद आहिनि माता वृंदा जा। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। रूप जलंधर अपना विष्णु बनाइयो, हते जलंधर का तहाँ छपाइयो। खोल नैन जब अपने वृंदा देखियो, वही रूप साक्षात सुपति का पेखियो। भगवान स्वरूप बदले छॾियो ऐं कुछ देर पोइ जॾहिं माता वृंदा पंहिंजा नेत्र खोलिया त ॾिठई वृक्ष जे हेठों बसि मां आहियां ऐं मुंहिंजो पति जलंधर साम्हूं साक्षात मुस्कुराए रहियो। चओ जय श्री कृष्ण। पति को देखियो तेरा जब, रही अधिक हर खाए। सुके बेल जिम जल मिले, रंग महाधन पाए। पति खे ॾिसी माता एतिरो 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 प्रसन्न थी कि सूखी बेल कोई हरी भरी थी वई हुजे ऐं कोई भिखारी अचानक राजा ठही हुजे। एॾो आनंद में ऐं प्रसन्नता में अची वई। पद के संग लपटानी कैसे, भंवर कमल स्यों लपटे जैसे। केते दिवस महासुख पायो, जो दुख मन का सकल मिटायो। ॾाढो प्रीत पूर्वक पति सां मिली ऐं सभु दुख उन जा दूर थिया। लेकिन साध संगत जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ध्यानु कई कि उन जी यादि आई ऐं पतीअ खे ॾिसी उन साधुअ संत खे भुलिजी वई। ठीकु आहे, भगवान त लीला करे गए, हाँ वो थोड़ी भी समझे थे भगवान लीला था कर मुँह सत्संग था कर। ये तो धर्म है। अगर कोई पानी जो गिलास भी पियारे तो मुझे शुक्र करो,
ऐं जंहिं पतीअ खे जीवित कयो उहा ख़ुशी एॾी वधी वई कि जंहिं जीवित कयो उहो भुलिजी वो याद ही ना। चलो जय श्री कृष्ण। क्रीड़ा भोग करत बन माही, धर्यो रूप अपना प्रभुताही। पीत वस्त्र तन साम दिखायो, जलंधर का रूप छपायो। इन तरह सां पतीअ सां जेॾीमहिल माता वृंदा वेठी प्रेम सां उन सां मिली, उन सां प्रेम कई, ये कंदे कंदे काफी समय गुजरी। शंख चक्र गदा पद्म करे, भुजा चतुर दिखराए। निरख तिर्या मन मह गयो, यह तो श्रीपति आए। पति अगर एडी भयानक स्थिति को मिली हो त पत्नी के ॾाढी प्रसन्नता थींदी आहे, ख़ुशी थींदी आहे। सब भुलिजी वई, ओॾीमहिल सब भुलिजी वई, महल भी भुलिजी वई। जंगल में पतीअ सां वेठी रही प्रेम सां, ऐं उन खां पोइ काफ़ी समय गुजरियो। तॾहिं भगवान सोचियो कि हाणे पंहिंजो मां असली स्वरूप प्रकट कयां। छो जो हाणे टिनी लोकनि जी रक्षा थी वेंदी। हाणे पतिव्रत तेज जे द्वारा जेको सुरक्षा चक्र घूमी रहियो जलंधर जे अॻिते पोइते वो हटी वियो। हाणे टई लोक सुखी थींदा, हे असुरनि जो दैत्यनि जो राज खत्म थींदो। त भगवान तुरंत पंहिंजो शंख चक्र गदा पद्म रूप धारण कयो ऐं भगवान पीलो पीलो पीतांबर पाए उन वण जे हेठों वेठा जलंधर गायब। भगवान श्री विष्णु प्रकट थिया। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यागम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोक एकनाथं सर्वलोकैकनाथं। ये भगवान की करुणा है। भगवान वह लीला कई कि साधारण सभ्य माण्हू भी चवंदो मां इहो कमु छो कयो। हिते त भगवान तव्हांखे ईअं लॻंदो खलनायक आहे, न भगवान जी इन में कई गुना वधीक करुणा है कि असांजे लाइ भक्तनि जे लाइ टिनी लोकनि जी ख़ुशहाली जे लाइ भगवान उहो खेल भी करे रहिया आहिनि जेको भगवान खे शोभा नथो ॾिए। छो जो भगवान खे परवाह थोड़ी आहे, भगवान तो त्रिगुणातीत। एक काम त ॾाढी नंढी ॻाल्हि आहे। मोह भगवान त इन्हनि टिननि गुणनि जा मालिक आहिनि, राजा। असां नथा सम्झी सघूं भगवान खे, हे जीव छा सम्झी सघंदो। भगवान भी पंहिंजी पूरी पूरी महिमा नथा ॿुधाए सघनि था। इन में उन्हनि जी वधीक दया आहे, वधीक कृपा आहे, वधीक प्रेम। भगवान जी साक्षात प्रकट थिया। वृंदा माता चकित रहिजी वई त मुंहिंजो पति जलंधर हे विष्णु भगवान, मतलब मुंहिंजो पति जेको हुयो उहो न हुयो। पति जो रूप भगवान विष्णु धारण कयो। यह तो श्रीपति आए। अरे ये तो लक्ष्मीपति भगवान महाविष्णु आ। चलो जय श्री कृष्ण। वृंदा हरि को वचन सुनायो, रे पापी तैं पाप कमायो। तुरंत दुख में, शोक में, आवेश में ऐं रोष में भरजी वई। ॾाढो अखियूं लाल थी वयूं, होठ फड़फड़ाइण लॻा ऐं ॾाढो गुस्सो अची वियो। चए थी भगवान विष्णु खे त तूं पापी आहीं, तूं पाप कयो आहे, तूं कहिड़ो खोटो कर्म कयो आहे। चओ जय श्री कृष्ण। कपट रूप कर धारी माया, छल हुए मेरे संग लपटाया। तूं कपट रूप धारण कयो आहे, छल करे तो मुंहिंजो सत्यत्व भंग कयो आहे। परदारा लपटाइयो, दीनो पदव्रत खोए। जैसी मोह संग तुम करी, तैसी तुम संग होए। याद पतिव्रता पर स्त्री खे तू निहारियो आहे ऐं जीअं तूं मूंसां हलियो आहे। याद रख तोखे भी उन्हनि कर्मनि जो फल भोगणो पवंदो। जीअं मां पतीअ लाइ रोई रही आहियां, तोखे भी हिकु ॾींहुं रोअणो पवंदो। वन में अति दुख पावो, हमरा एह सराप। हे श्री विष्णु, मां तोखे श्राप थी ॾियां। अॼु मां दुखी आहियां त तूं भी दुखी थींदी। मां वन में वेठी आहियां, तूं भी बन बन भटकंदे। चओ जय श्री कृष्ण। सगली देह जड़ हो वही,
सजो शरीर जड़ रूप थी वेंदो। लेवो मनुख शरीर तुम तब गिर तज बन जाए, तुम तेरे गौरा कस हिरे कभी तन करे सहाय। ॾाढी तो लीला कयूं सां राक्षस ॾेखारिया तो सां भी राक्षस दुश्मनी कर गए। अरे मां वन में वेठी आहियां, मुंहिंजे महलनि जो स्वामी हलियो, तुंहिंजा भी महल त्याग थी वेंदा, तूं भी बन बन भटकंदे। यादि रखजां तो मूंखे बि बानर ॾेखारिया आहिनि न, यादि रख तुंहिंजी बानर ई सहायता कंदे, बानर ई तुंहिंजे कम ईंदे। चओ जय श्री कृष्ण हरे राम। सम्झ में अचे थी कथा? जेके जेके शाप ॾे थी भॻवान हिकु हिकु स्वीकार कयो। भॻवान जो छा वञे ॿुधायो? असांजी भलाई जे लाइ वीचारे भॻवान शाप खाधा, सभु लीलाऊं कयूं, वरी बन बन भटकिया। अहिड़ो कोई दयालु हूंदो? यानी वही राम भगवान थिया न। चओ जय श्री कृष्ण। या शराब है तुम गाँव मेरा, होय पखान सिलाप तेरा। अना शाप बुद्ध हे विष्णु, अना हिकिड़ो शाप बुद्ध, तुम पत्थर जो रूप थी वे। यानी पत्थर जो रूप थी ने, तुम पत्थर नाहे पर तुम माण्हुनि खे साक्षात हूंदे भी पत्थर लॻंदे उहे साक्षात भगवान अंदर बीठा आहिनि। माता वृंदा जो शाप खणी करे जंहिंखे तव्हां पत्थर जी मूर्ति सम्झंदा आहियो, भगवान चवनि था इहो भक्त जे शाप जे करे ऐं भक्तनि जे प्रेम जे करे मां विग्रह रूप में प्रकट थियो आहियां। शालिग्राम जेको आहे उहो साक्षात भगवान पर कि माता वृंदा जे शाप जे करे, असांजे प्रेम जे करे भगवान इन रूप में प्रकट थिया। ॿई ॻाल्हियूं मिली वयूं। असां लायक न आहियूं भगवान जो साक्षात दर्शन करण जी, त भगवान चवनि था ठीकु आहे मां ई विग्रह रूप धारण थो कयां, मूर्ति रूप। ऐं माता वृंदा जो शाप भी पूरो थियो। चओ जय श्री कृष्ण। विष्णु तेरा को वचन सुनावे, मैं पखान तुम जड़ होए जावे। भगवान चवनि था एॾा शाप तूं ॾेई छॾे वृंदा, हाणे मुंहिंजो भी हिकु शाप वठि। अगर मां पत्थर थी वेंदुमि त तूं भी जड़ थी वेंदी, वनस्पति थी वेंदी, तूं नंढो सो हिकिड़ो पौधो बेल ठही वेंदी। चओ जय श्री कृष्ण। वृंदा और भगवान जी श्राप परस पर दीन, पुन दिरियाती धन मेल के तहाँ चिख्या रच लीन। हरे कृष्ण। हिक ॿिए खे भगवान श्री विष्णु ऐं माता वृंदा शाप ॾिना। हाणे ध्यानु ॾियो, तव्हां चवंदो छा थो थिए, छो थो थिए, ईअं छो थियो? अरे भाई, माता वृंदा पिछले जन्म को भगवान जी भक्त आहे। भगवान जी ही भी माता वृंदा ये लीला जे करे जलंधर सां जो कुछ भगवान लीला करण जे लाइ जलंधर सां कुछ समय अहिड़ी भगवान गणित कई, अहिड़ी लीला कई, ईअं तो लगे तो भगवान इते छो आया। हकीकत में वृंदा तपस्या कई, भक्ति कई, व्रत रखिया, भगवान जे लाइ रोई बाड़ाई, तव्हां मूंखे मिलो त भगवान उनखे मिलिया। इहा ॻाल्हि अलॻि आहे कि हिन जन्म में माता वृंदा पहचाने न सघी, त भगवान शाप खाई, कष्ट सही, दुख सही भी भक्त जी आस पूरी करे विया। हाणे शाप ॾिनो, तव्हां चवंदो भगवान थी शाप ॾिनई, माता वृंदा भगवान खे शाप ॾेई छॾियो, उनजो नतीजो त ॾिसो। अगर भगवान माता वृंदा खे शाप न ॾे हा त कंहिं ते जल चढ़ायो हा, तुलसी माता जी सेवा तव्हां काॾो कयो हा, काॾो तुलसी माता असांखे भगवान वटि पहुचाए, काॾो नरकनि खां बचाए, काॾो कष्टनि खां बचाए, काॾो घर घर में जाते तुलसी जो पौधो आहे उते समृद्धि अचे, उते अन्न धन अचे, कार्य थिया। तो भगवान कृपा कई नजर शाप तो अचे, इन खां वॾो वरदान कहिड़ो हूंदो? न तो माता वृंदा लीला करे हली वञे, हाणे ॿिया सभु देवी देवताऊं हली आहिनि, पोइ असां बसि ॾिसण जे लाइ तरसूं आहे। या उनजी दया आहे प्रभु जी कि माता तुलसी साक्षात वृंदा माता तुलसी जे रूप में असांखे भगवान जी भक्ति कराए रही आहे। न तो काॾो कार्तिक कथा ॿुधो तव्हां। चओ जय श्री कृष्ण।
या माता वृंदा जी को शाप ॾिनो त काॾो भगवान जी पूजा कयां, काॾो माण्हू मस्तक झुकाइनि, शरण वठनि, कीर्तन कनि, कथाऊं हलनि, भगवान जे साम्हूं भगवान जी पूजा अर्चा विग्रह थिए हां, केरु ॾिजाए हां भगवान खे। इन मूर्तिअ में जेके माण्हू पत्थर सम्झंदा आहिनि, लखे लखे करोड़े माण्हू भगवान खे पाया, इहो कीअं थियां अगरि माता वृंदा भगवान खे शाप करे। त केवल कथा ॿुधी करे ग़लति वीचार न कंदा कयो, उनजो पॉजिटिव, उनजो सार्थक पहलू भी ॻोल्हींदा कयो, सम्झ में न अचे त पुछंदा कयो। चओ जय श्री कृष्ण। शिक्षा बनाए वृंदा तिसमय जल गई। हाणे माता वृंदा शाप ॾेई भगवान खे लकड़ियूं इकट्ठियूं कयूं, हिकिड़ी चिता ठाही ऐं माता वृंदा चिता में ध्यान लगाए करे आत्मिक योग बल सां उन चिता में जल गई। ध्यान जो साथ संगत जी अहिड़ी पतिव्रता स्त्रियूं जेके पुराणे युगनि में जॾहिं कोई सती थींदी हुयूं त उन्हनि में पतिव्रत तेज एॾो हूंदो हो कि सती थियण महिल उनजे चहिरे ते शिकन तक न ईंदी, उहे रोअंदी न हुयूं, शरीर जलंदो ऐं ईअं वेठी हूंदियूं जे कोई योगी समाधि में वेठो, यानी योग अग्नि सां उहे जली वेंदियूं, लकड़ियूं इकट्ठी करे चिता में, पर उन्हनि खे तकलीफ़ न ईंदी। अहिड़ो उन्हनि जो स्त्रीत्व जो, पतिव्रता धर्म जो बल हूंदो, उन्हनि खे शक्ति हूंदी। त उन ज़माने में उहो धर्म हुयो ऐं हिन ज़माने में अगरि कोई करे त उहा आत्महत्या थी वेंदी। हा, कोई माता वृंदा जहिड़ी हुजे, कोई माता सीता जहिड़ी, माता द्रौपदी जहिड़ी अहिड़ी कोई पतिव्रता जहिड़ी हुजे त ॿी ॻाल्हि आहे, हिन ज़माने में कोई हूंदी ज़रूर, कोई हूंदी करोड़नि में, वॾी ॻाल्हि आहे, करोड़नि में बि हुजे त वॾी ॻाल्हि आहे। लेकिन साधारण स्त्री भी कोई ईअं सोचे त इहा आत्महत्या थींदी त चयूं कलयुग जो धर्म कहिड़ो आहे, जिन माताउनि जा पति गुज़ारे विया आहिनि, त कलयुग जो कहिड़ो धर्म आहे, त कलयुग जो धर्म साध संगत जी ध्यान ॾेई ॿुधो, जिन जा पति गुज़ारे विया आहिनि, भगवान श्री कृष्ण उन्हनि खे वैधव्य ॾिनो आहे त इन करे कि परम पति करी न मरंदो आहे, परम पति परमात्मा आहे, जंहिंजा पति गुज़ारे आहिनि उहे मौत जे आख़िरी सांस तक निरंतर भगवान श्री कृष्ण की भक्ति कर, पंहिंजो जीवन सेवा में लगाए करे, सुखन भोगन को हटाए करे, भोजन वठी करे ऐं सुख स्वाद छॾे करे भोजन खाई घर में ही रही करे, काॾे वञण जी ज़रूरत न आहे, घर में ही सेवा करे, निरंतर भगवान की भक्ति कर। लक्ष्य प्रभु की भक्ति हुजे, सेवा करे, वही समय मिले तो वही भक्ति कर, कथा पढ़न, कथा ॿुधन, सुमरन कर, ध्यान कर, भगवान की पूजा कर, सत्संग ॿुधन, इन तरह सां पंहिंजो जीवन निरंतर भक्ति करे करे उहे जेके माताऊं जीवन गुज़ारनि थियूं उहे साक्षात पंहिंजे पति परम पतिअ खे पतिअ सहित भगवान श्री कृष्ण के प्राप्त थी कर। त वैधव्य भी ॾिसो ही जीवन आहे, मृत्यु अटल आहे, या पति पहिरियों वेंदो या पत्नी पहिरियों, हाँ अटल आहे, सच्चाई को मुख न मोड़े साथ संगत ये न सोचो तो कहिड़ी अपशब्द जी ॻाल्हि तो करे पियो, कहिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए, साम्हूं तां वञो था रस्ते ते वॾो खूह खोटियल आहे, तव्हांखे बंदि कयो त छा पोइ किरंदो न, छा करणु, छा करणु खपे, अखियुनि सां नज़र थो अचे खूह आहे त पोइ रस्तो बदिले करे वञो। अहिड़ी तरह सां जा पति पहिरियों वेंदो या पत्नी पहिरियों वेंदी त छा कजे, भगवान जी भक्ति कजे, भगवान के भजन में पंहिंजो मन लगाए। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, गोपाल दामोदर, सेवादारी भगवान जी नाम जी 5 बार गूंज कयो, जय श्री कृष्ण। साथ संगत जी जय श्री कृष्ण चो।
या विद निरखी विष्णु हृदय चिंता भई भयो बिरहवस विष्णु चिख्या डिग आइयो रोवत कर्त वियोग बसम लपटाइयो। माता वृंदा सती थी हुई कुछ ही देर में बस रखवनी बची। भगवान से विष्णु ॾिसी करे रोण लगा। उनके कमल जहिड़े नेत्रनि में जल भरिजी आयो। भगवान व्याकुल थिया। छाजे करे रोण लगा? मोह जे करे? न, छो जो वृंदा केर भी पतिव्रता स्त्री हुई। वृंदा केर हुई? भगवान श्री कृष्ण की महान भक्त हुई। इन्हें करे भक्त के वियोग में पतिव्रत धर्म जे उन्हें जे गुणगान में उन्हें जे आदर के सदके भक्त जे प्रेम के सदके भगवान रोवनि था। छो जो भगवान शरीर को काम क्रोध लोभ मोह अहंकार इन्हनि को बचाइण वारा है न। तंहिंजे करे भगवान उनकी रख खणी करे केॾी महिल मथे ते था लॻाइनि, केॾी महिल शरीर ते था लॻाइनि। अहिड़ी भगवान प्रेम भक्ति ॾेखारी आहे। चओ जय श्री कृष्ण। भूली सब सुध विष्णु को चिख्या भसम लगाए हाय वृंदा मुखते कहे खिन खिन मह अकुलाए। अगर ॿियो कोई गलत माण्हू अचे पोइ तो ख़ुशि थिए, रस्ते जो कंडो साफ़ थियो, लेकिन भगवान रोवनि था कि लीला तो मूंखे करणी हुई, लेकिन ये सती थी वई, जबकि उन्हें जो पति जेको लौकिक पति आहे उहो न मरियो आहे। हाँ, सती तॾहिं थींदी जॾहिं पति मरी वियो, उनजी शव संगत थींदी, पति न मरियो आहे। माता सती थी वई, छो जो पातिव्रत धर्म मुंहिंजो न निभिजो। ऐं भगवान रोवनि था त इहो ई त तुंहिंजो पातिव्रत धर्म आहे। जन्मनि जन्मनि खां मां सभिनि जो परम पति आहियां, परमात्मा आहियां, ऐं तूं तुंहिंजो मूंसां ई त प्रेम आहे। जलंदर कहाणे आयो सदा सदा त तूं मूंसां प्रेम कयो आहे, मूंखे पति रूप में तूं भक्ति कई आहे। हे वृंदा तूं भुलिजी वई आहे, मूंखे यादि हो, लेकिन अॼु तूं सती थी वई आहे। तूं मुंहिंजी परम भक्त आहे, तूं पतिव्रत धर्म जो पालन करण वारी आहे। तॾहिं भगवान उनजी रख खणी करे मसाणे वारी पंहिंजे शरीर ते लॻाइनि था। भगवान विष्णु जे बारे में कॾहिं न ॿुधो हूंदो, शिव भगवान लॻाईंदा आहिनि मसाणे जी रख, अॼु भगवान विष्णु बि लॻाई। चओ जय श्री कृष्ण। इंद्रादिक जो देवता कहत शिव कौ सोए आत्म वृंदा के विखे श्रीपद का मन होए। हरे राम हरे कृष्ण सतगुरु आत्मा राम साहिब जन चवंता इहा महान प्रेम भक्ति की कथा तव्हां श्रवण कई, जेकी सतगुरु असांखे ॿुधाई। माता वृंदा की सच्ची प्रेम भक्ति ऐं सच्ची उनजी पतिव्रत धर्म की निष्ठा, असां उन्हनि खे प्रणाम था कयूं पिया। ऐं भगवान श्री विष्णु जी करुणा टिनी लोकनि जे मथां प्रेम असांजे हृदय में वसे, असां तव्हांजे लीला खे सम्झी सघूं। इन तरह सां हे अध्याय ते संपूर्ण थियो। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हाणे हिकिड़ो नंढो सो अध्याय बस तुलसी माता जो तव्हां श्रवण कंदव। उन में पहिरियों 5 मिनट उथी बीह करे तव्हां ध्वनि लॻाईंदव साध संगत जी। श्री कृष्णदास तव्हांखे कीर्तन कराए।